अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महरान जा रागी साण करे हस्ब मामूल असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं। आऊं अवां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच ऐं मूं साण गॾु आहे म्यूज़िक एक्सपर्ट असांजो साईं मोहतरम नसीर मिर्ज़ा साहब। साईं अस्सलाम वालेकुम सर। मेहरबानी वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो, सभु ख़ैरु आहे? गुरबत, थैंक यू। अॼु थोरो महसूसु करियो पिया तव्हां पंहिंजो डिस्टेंस आहे? ये बेहद ज़रूरी आहे। कॾहिं कॾहिं फ़ासिला जेके आहिनि उहे ॿिन्ही खे महफ़ूज़ रखंदा आहिनि वाह। केतिरनि ई शयुनि खां। जी जी। अच्छा नसीर भाई, हाणे प्रोग्राम जे बारे में त ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर जीअं अॼुकल्ह मुल्क में पाण त हिकिड़ी मज़ाक़नि ॻाल्हि कई, हा। पर हूअं सॼी दुनिया में तव्हांखे ख़बर आहे त कोरोना वायरस जो हिकिड़ो अज़ाब सम्झो या हिकिड़ी मुसीबत सम्झो आयल आहे। जी हा। ऐं असांजो त हिकिड़ो अक़ीदो आहे पंहिंजे परवरदिगार ते, पंजतन पाक मोहम्मद ते, त ज़रूरु हुनजे सदके हुनजे मुहाबे परवरदिगार असांजे माण्हुनि खे, असांजी सिंध खे, असांजे मुल्क खे, बल्कि पूरे आलम जे माण्हुनि खे बेशक। परवरदिगार इन शयुनि खां माना पनाह में महफ़ूज़ रखंदो। रखंदो, जी हा। पर हाणे जीअं त अॼु मुफ़ासिलो बि आहे त उन में जेके साइंसदान आहिनि या जेके डॉक्टर आहिनि उन्हनि इहे ज़रूरु हिकिड़ी ॻाल्हि चई आहे त ज़रूरु जेको आहे सो केयर ज़रूरु करियो, यानी कि उहो बचाव ज़रूरी आहे। जी हा। ऐं जेकॾहिं बचाव न आहे त पोइ इहा बीमारी विचड़ी सघे थी। जी हा। हूअं ॾिसो न, जेका शुरू में ॻाल्हि कईसीं त असांजो एतक़ाद बि आहे, असांजो ईमान बि आहे, पर जेकॾहिं असां गंदगी में हूंदासीं, हिक ॿिए सां मिलंदासीं, हथु मिलाईंदासीं या भाकुर पाइण जेको पंहिंजो कल्चर जो हिसो रहियो आहे, जी हा। त पोइ सभिनी चयो आहे त इहा शइ फैलिजी सघे थी। सही। ऐं उन मां के ॾाहे नज़ीर साहब तमामु सुठी ॻाल्हि कई त अदा थी मुंहुं में आहे, हा। मूंखे नथो लॻे त ऐं नथो चाहियां त हा। मुंहुं मां तोखे मुंतक़िल थी सही, वञे। बिल्कुलु जी, ठीकु था तव्हां चओ, ॻाल्हि कई। बिल्कुलु ठीकु था चओ। ऐं चवां थो त हिन वक़्तु जेका अहम तरीन ज़रूरत आहे असांजे पूरे ख़ासि तरह सां सिंध में, छाकाणि त हिन वक़्तु जेके पाकिस्तान जा मुख़्तलिफ़ असांजा सूबा आहिनि उन्हनि में वधि में वधि थोरो ईरान जे वेझो हुजण जे करे, बलोचिस्तान जे वेझो हुजण जे करे असां महसूसु कयूं था त जेके ज़ाइरीन विया आहिनि उन मंझां जी हा। बेख़बरीअ में या ला इल्मीअ में ही कोरोना जेको आहे सो थोरो अची वियो आहे, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह हाणे उन में हरू भरू वाध न पई थिए। ऐं उनजो एहतियात तव्हां जेको ॿुधायो जी हा। त असांखे साइंसदाननि या असांजे डॉक्टर्स ॿुधायो आहे त हिकु मीटर खां वधीक जेकॾहिं फ़ासिले ते उहो असांजे आवाज़ जे या असांजे साहनि जे ड्रॉप्स मां किथे किरे थो त उहो 2-3 कलाक किरण खां पोइ मरी वेंदो हलियो। जी। त इन करे फ़ासिलो बेहद ज़रूरी आहे। ज़रूरी आहे। ऐं जेकॾहिं असां को 2-4 महीना हिक ॿिए सां हथु न मिलायो या भाकुर न पातो त मुंहिंजो ख़्यालु को हर्ज कोन्हे। हा, सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। ऐं उन में नज़ीर साहब हिकिड़ी ॻाल्हि ख़ासि करे दोस्तनि चई आहे या जेके डॉक्टर आहिनि या साइंसदान आहिनि त भई तव्हां कोशिशि करियो त जीअं ॿाहिरि वञो था, अचो था, हथ जेके आहिनि हा। उन्हनि जो ज़रूरु ख़्यालु, हथ ज़रूरु थो। जी बिल्कुलु। ऐं जेको गंद किचिरो आहे घर जे ॿाहिरि पियो आहे या घर जे अंदरि आहे या ॿाहिरि मैदान ते आहे, उन ते बि जेको आहे सो ज़रूरु पंहिंजो ख़्यालु करियो। पर अशरफ हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़रूरी आहे, छाकाणि त इहा ॿुधाइणु इंतिहाई अहम आहे त ज़रूरी न आहे त जेकॾहिं कंहिं माण्हू खे फ्लू हुजे या हुनखे ज़ुकाम हुजे, उहो टेम्पररी एटमॉस्फेयर जे हवाले सां बि थींदो थी आहे। सघे थो। उन जूं जेके ख़ासि अलामतूं आहिनि उहो मथे जो सूरु आहे, ख़ुश्क खंघि आहे, बलगम जो न अचणु आहे ऐं जिस्म में तकलीफ़ थियणु आहे। इहे नंढियूं नंढियूं अलामतूं आहिनि। बाक़ी जेको आम फ्लू असांखे थिए थो या असांखे आम जेको ज़ुकाम थिए थो उन में जेकॾहिं इहे निशानियूं उन जूं न आहिनि त इहो तय आहे त उन वक़्तु इहा हुन माण्हू खे कोरोना न आहे। बसि नज़ीर पाण दुआई करे सघूं था अलाह ताला जी हा। तव्हांखे, असांखे, सॼी दुनिया खे महफ़ूज़ रखे, परवरदिगार बिल्कुलु, महफ़ूज़ रखे। नसीर भाई, हाणे अचूं था प्रोग्राम तरफ़। जी हा। त अॼु उन यगाने फ़नकार जी ॻाल्हि कंदासीं जेको जल्दी आयो जल्दी हलियो वियो। हाणे जेका सफ़र पंहिंजो नसीर भाई लॻो पियो आहे, पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त जेको सफ़र आहे हीअ असांजे जेके रागी आहिनि, हीअ माना हिन जो पंहिंजो पंहिंजो मक़ाम आहे, हिन जो पंहिंजो पंहिंजो रियाज़तूं आहिनि, हिननि जी हिकिड़ी सीनारिटी बि आहे, हिननि जो हिकिड़ो अंग बि आहे, हिननि जो ढंग बि आहे, हिननि हिकिड़ी सिख्या बि वरिती आहे। पर अॼु जे नौजवान जी ॻाल्हि कंदासीं नसीर भाई, उन त न एतिरी सिख्या वरिती, न छा, न को ढंग, न को ख़ानदानी पस मंज़र, बसि ईअं आयो पिरियालो मां ऐं हुनखे शौक़ु हो, उन मां ईअं वाह वाह थी वई, सिंध सॼीअ खे हुन क़ाबू कयो। ख़ासि करे सिंध जो नौजवान जेको आहे उहो हुनजो अॼु बि उहो माण्हू हुनखे यादि था कनि ऐं हुनखे दिलि सां हुन लाइ रोइनि बि था। त मुंहिंजा साईं, मुंहिंजा दोस्तो, अॼु जेका गुफ़्तगू हली रही आहे जंहिं फ़नकार जे बारे में, उहो आहे रहमान मुग़ल उर्फ़ सरमद सिंधी। सरमद सिंधी जे बारे में
गुफ़्तगू कंदासीं। आउं बि गुफ़्तगू कंदुसि, नसीर मिर्ज़ा साहिबु कंदो, पर आउं सम्झां थो नसीर भाई त प्रोग्राम जो आगाज़ कयूं था सरमद सिंधीअ जे हिन ख़ूबसूरत कलाम ते, उन खां पोइ वरी पाण गुफ़्तगू कंदासीं। बेशक। त दोस्तो अचो त सरमद सिंधी जो ही ॿुधूं था ऐं ॾिसूं था जी नसीर भाई, सरमद सिंधीअ ते ॻाल्हि ॿोल हली रही हुई। सरमद खे जॾहिं असां ॾिठो ही त हिकिड़ी त ॻाल्हि तइ आहे
त असां पंहिंजे एज ग्रुप में जेके बि रागी ॾिठा अशरफ उहे या त बुज़ुर्ग हुआ या त सीनियर हुया या वही चढ़ियल हुया जेके शागिर्दनि जूं महफ़िलूं हुजनि या शादीअ जा ॾियारा हुजनि असांखे लॻंदो त हीअ सभई बुज़ुर्गनि जी नुमाइंदगी कनि पिया हीअ सभु रागी पर हीअ जेको हसीन छोकिरो नौजवान उभरी साम्हूं आयो आहे ऐं ओचितो आयो आहे त ख़बर पई त हीअ त पंहिंजे कॉलेज जा जेके पंहिंजे फंक्शन्स आहिनि उन्हनि मां हीअ ओचितो निकिरी आयो आहे ऐं हीअ नुमाइंदगी थो करे पहिरियों दफ़ो असां यकीन सां था चऊं या त मंज़ूर सखीराणी हो जेको मीडिया ते ज़ाहिर थियो जी हुयो हा। जंहिंजे लाइ पाकिस्तान टेलीविज़न जी स्क्रीन ऐं रेडियो पाकिस्तान कराची या रेडियो पाकिस्तान हैदराबाद मंज़ूर त उस्ताद बुखारी जे पस मंज़र में हिकिड़ो नौजवान सुहिणो साम्हूं अची वियो पर जॾहिं सरमदगी सां ॾिठो अशरफ त असांखे लॻो त हीअ उहो न आहे हीअ रागी असांजे मंज़ूर सखीराणी जे स्टाइल जो रागी न आहे छो त हिन वटि इश्किया रोमेंटिक कलाम कोन्हनि हीअ जेको ॻाए पियो इहो उन्हनि नौजवाननि उन्हनि पंहिंजे हक़नि खां महरूम अवाम ऐं उन्हनि इनकलाब पसंदि उन्हनि मज़ाहिमत पसंदि शागिर्दनि खे जेके चाहिनि पिया त पंहिंजे सिंध जे आज पे लाइ कुझु कनि त उन्हनि जो राग में आवाज़ थी जेकॾहिं हीअ ज़ाहिर जीअं ई थियो त असां लॻो त हीअ बाबा जे महफ़िल में अचे पियो त हिन जा मदा आहिनि हिन जे पोयां आहिनि ऐं ख़बर पई त हीअ ईअं मदा कोन्हनि हीअ उन्हनि जे अंदर जी हुनजे दिलनि जी सिंध जी ऐं सिंध जे आवाज़ जी तर्जुमानी पियो करे ऐं हीअ आहे असांजो अब्दुर्रहमान मुग़ल। अब्दुर्रहमान मुग़ल। अच्छा नसीर भाई जीअं गुज़िरियल प्रोग्राम में पाण गुफ़्तगू कई हुई जी ज़रीना बलोच जे कंट्रीब्यूशन ते ऐं उन खां पोइ जेकॾहिं थोरी घणी शइ बचे थी उहा असांजे सरमद पूरी कई। तव्हां बिल्कुलु दुरुस्त था चओ त सरमद जी जेके अशरफ वरी आउं हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त असांजा जेके सरमद खां पहिरीं जा जेके रागी आहिनि उन्हनि खे अकेडमिक तालीम कान्हे घणी कान्हे जी हा। मिसाल उहे सिर्फ़ु म्यूज़िक स्कूल्स मां म्यूज़िक सिखी मीडिया खे अची जॉइन कनि पिया असांजे सरमद जी या असांजे अब्दुर्रहमान मुग़ल जी जेका ख़ुशनसीबी आहे त हू इंतिहाई हिकिड़े आला तालीमी याफ़्ता हिकिड़े मुहज़िब शाइस्ता ऐं इंजीनियरिंग कॉलेज जे हिकिड़े शागिर्द जी हैसियत में हू साम्हूं अचे पियो त तव्हां ॾिठो त पहिरियों दफ़ो असांखे शागिर्दनि मां ई उभरी ईंदड़ हिकिड़ो अहिड़ो शागिर्द पियो लॻे जेको तालीम याफ़्ता आहे जेको इंजीनियरिंग जी तालीम में दस्तरस रखे पियो ऐं माशाअल्लाह हिकिड़ी इंतिहाई सुठे जॉब ॾांहुं हुनजो सफ़र जारी हो पर ॻाल्हि इहा आहे त कुदरत हुनखे जेको आवाज़ ॾिनो हो उनखे पैदा ई इन लाइ कयो वियो त हू सिंध जी नुमाइंदगीअ जा कलाम ॻाए ऐं माण्हुनि जी तर्जुमानी करे अवाम जी तर्जुमानी करे सिंध जे मसइलनि जी तर्जुमानी करे पंहिंजे राग जे ज़रिए। अच्छा नसीर भाई इहो माना जेका ॻाल्हि कयूं पिया जेकॾहिं इहा ॻाल्हि पाण सरमद ते छॾूं पिया त तमामु घटि असांजा रागी आहिनि जिन जी कंट्रीब्यूशन इन रस्ते ते बि रही आहे। सही था चओ आहे न हीअ जेके बि ॿिया असांजा फनकार हुआ हिन जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो नालो हो पंहिंजो मक़ाम हो जिन ते काफ़ी ॻाल्हायो आहे या जिन ते पाण ॻाल्हाईंदासीं पर सरमद जी जीअं तव्हां ॻाल्हि कई त हुनजो हिकिड़ो ख़ासि जेको कंट्रीब्यूशन रहियो आहे उहो गज़ल गीत सां न रहियो आहे। जी हा उन्हनि जो रहियो आहे पंहिंजे मारोड़नि लाइ जहांगीरनि लाइ उन्हनि जी आवाज़ लाइ उन्हनि जे हक़नि लाइ उन्हनि खे प्यारु ॾिनो आहे पर उहो प्यारु वरी साईं एॾो अमर थी वियो आहे नज़ीर भाई त अॼु केतिरो अरसो थी वियो त हाणे तारुफ़ में पाण चवंदासीं पर अॼु ॾींहं तोड़ी बि दुनिया हुनखे यादि करे थी ऐं दुनिया हुन लाइ रोए थी। ऐं सम्झां थो त इहो ख़ुदा जी तरफ़ां हिकिड़ो तोहफ़ो आहे या नेमत आहे छाजो हर माण्हू लाइ नसीर भाई को माण्हू नथो रोए या हर माण्हू लाइ तारी नथो वॼाए इहा त कुदरत जी ॾात उन माण्हू जी शख़्सियत में हूंदी आहे जंहिंखे मिले थी। पर साईं एज़ ए शख़्स कीअं हो सरमद हिकिड़ो जीअं हिकिड़ो ख़ूबसूरत नौजवान जीअं हुजणु घुरिजे ईअं हुयो ऐं इल्मु दोस्त हो अदब दोस्त हो हुनखे ख़बर हुई त मूंखे जंहिं फील्ड में पंहिंजो नालो पैदा करिणो आहे उनजे लाइ मूंखे वधि में वधि राब्ता इंतिहाई पढ़ियल लिखियल माण्हुनि सां इंतिहाई वॾनि शाइरनि सां रखिणा आहिनि। तव्हां यकीन करियो त जॾहिं सरमद जो सान्हो थियो त शेख हयाज़ जी अखियुनि में ॻोढ़ा आया आहिनि। तव्हां ॾिसो था कमर शहबाज़ अमर जलील नूरुल हुदाशा ही सभई हुन जे हादसे खे हिकिड़ो ज़ाती सदमो जेको आहे सो सम्झनि पिया। त चवण जो मक़सदु इहो त हुनजी जेका सभु उथ वेह रही म्यूज़िक इंस्ट्रूमेंटलिस्ट सां त थियो ई छो त हुन सां उनजे संग में त उॻाईंदो हो हुननि जे संगत सां उॻाईंदो हो जेके हुनखे मचाए महफ़िलुनि में आम कंदा हुआ पर हुनखे बहितरीनु जेको दोस्तीअ जो हल्को मिलियो उहो सिंध जा अदीब आहिनि शाइर आहिनि आलिम आहिनि स्कॉलर आहिनि। वाह 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 माना इहे सभु शयूं
हुन मरहूम खे मिलियूं जी बिल्कुलु ऐं जिन सां हू सरमत वधीक पुख़्तो सरमत थियो जी हा। त नसीर भाई छो न आउं सम्झां थो त हाणे हिकिड़ो बहितरीनु कलाम जेको आहे सरमत जो त हर कलाम सुठो आहे माशाअल्लाह। मुर्तज़ा मजबूर साहब खे चवंदासीं असांखे सरमत सिंधीअ जो असांखे असांजे दोस्तनि खे ख़ूबसूरत कलाम ॾेखारे वेलकम टू बैक दोस्तों प्रोग्राम महिराण जा रागी में असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं गुफ्तगू हली रही आहे असांजे महान रागी सरमत सिंधी जे हवाले सां नसीर भाई मूं वटि मुख़्तसर तारुफ़ आहे सरमत सिंधी जो जेके तव्हां मूंखे इजाज़त ॾींदो बिस्मिल्लाह, ज़रूरु। मां थोरो हुनखे दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त रहमान मुग़ल जो जनमु 7 मई 1958 ते ख़ैरपुर ज़िले जे ॻोठ पिरियालो में हयात अली मुग़ल जे घर में थियो ऐं संदसि नालो
अब्दुल रहमान रखियो हो। जी अब्दुल रहमान जे ख़ानदान वारो माहौल ॻोठाणो ऐं मज़हबी हो। उते राग ॻाइणु नफ़रत जी हद ताईं ममनून हो। पर अब्दुल रहमान नंढपिण में ई पंहिंजे साए पंहिंजे मुंहुं झूंगारनि लॻंदो हो। अब्दुल रहमान जी इहा झूंगार संदसि वालदा ॿुधी वरिती हुई। तंहिं संदसि वालिद खे ॿुधाए छॾियो हो त अब्दुल रहमान फ़नकार थी रहियो आहे। वाह अब्दुल रहमान पिरियालो मां मैट्रिक करे गवर्नमेंट कॉलेज ख़ैरपुर आयो त खेसि हॉस्टल में रहणु, दोस्तनि सां मिलणु ऐं आज़ादी सां झूंगारण जो मौक़ो मिलियो। हू शौक़िया तौरु ॻाए पंहिंजे रूह खे रिझाईंदो रहियो ऐं राग ई संदसि रूहानी रहबर ऐं उस्ताद बणिजी वियो। अहिड़ी तरह संदसि राग ॻाइण वारी ख़्वाहिश बि पूरी थी त सिविल इंजीनियर बि हू बणिजी वियो। अब्दुल रहमान जे सुर जो सितारो पिरियालो जे लाला अज़ीज़ सां शाम रचाइण वारी तक़रीब सां थियो, जंहिंमें रहमान पहिरियों दफ़ो स्टेज ते उस्ताद बुखारी जो कलाम रस्ते रोक न करो यार ॻायो। बहरहाल उन रस्ते रोक संदसि राग रंग जा समूरा रस्ता खोले छॾिया। पर संदसि फन जो बाक़ाइदगी सां आगाज़ कराची में मुलाज़मत दौरान थियो, जिते खेसि मोहम्मद यूसुफ ऐं बेदल मसरूर जो सहकार पिणु मिलियो। रहमान जे राग वारी कहाणी बिल्कुलु मुख़्तसर आहे ऐं उन मुख़्तसर वक़्त में हुन उथंदे ई अनेक कामयाबियूं माणे वरितियूं। मौसीक़ी मथसि महिरबान रही ऐं आवाज़ जो साथ बि साणसि सदाईं लाइ रहियो। रहमान जी पहिरीं एंट्री PTV कराचीअ ते थी ऐं उन वक़्त जे प्रोड्यूसर हारून रिंद खेसि पास कयो हो। PTV कराची मर्कज़ ते हुन सभ खां पहिरीं समी बलोच जो कलाम तुंहिंजे यादि जी वरी या वीर ॻायो, जेको बेहद मक़बूल थियो, जंहिं सॼी सिंध जे वस्तियुनि वाउनि ॻोठनि ऐं शहरनि खे पंहिंजे वास सां वासे छॾियो। रहमान जे सुरीली आवाज़ ॻाइण वारे लहजे जा पड़ाॾा कैसेट ताईं बि पहुता, जिते हुन सरमद सिंधी जे नाले सां काफ़ी एल्बम रिकॉर्ड कराया ऐं उहे कलाम हवाउनि जे आधार उॾाणा त संदसि वाह वाह थी वई। रेडियो पाकिस्तान कराची लाइ जनाब कौसर बुल्डे ऐं हैदराबाद में नसीर मिर्ज़ा साहब केतिरा ई आइटम रिकॉर्ड कया ऐं रेडियो ते हलाईंदा रहिया। रहमान उर्फ़ सरमद सिंधी स्टेज, रेडियो, TV ऐं फंक्शन जी मक़बूल तरीन फ़नकार तौरु उफ़क़ ते उभरी आयो ऐं रोशन सितारे वांगुरु उभरंदो वियो। ख़ैरपुर ज़िले जे ॻोठ पिरियालो में जनम वठंदड़ ऐं ॻोठाणे मज़हबी माहौल में परवरिश पाईंदड़ अब्दुल रहमान लाइ कंहिंखे इहो वहम गुमान में बि कोन हो त हू वॾो थी सिविल इंजीनियर ऐं सिंध जो निहायती मशहूर ऐं मक़बूल फ़नकार बणिजी वेंदो। सरमद लोक फ़नकार हो, पाण लोक मौसीक़ी ऐं लोक फ़नकारनि खे पसंदि कंदो हो ऐं पोइ बि हुन लोक मौसीक़ी खां सवाइ रिवायती ऐं जदीद मौसीक़ी खे बि दिलि सां लॻायो ऐं उन ते बि पूरो ध्यानु ॾिनो। तोणे जो हुन नक़ल बि ॻायो, पर उन ते बि असुल जो गुमान थियणु लॻंदो हो। संदसि आवाज़ ऊंचनि आवाज़नि ऐं खुलियल हवाउनि जो आवाज़ हो ऐं सिंध में हूअं बि खुलियल ऐं ऊची आवाज़ में तेज़ लयकारी खे पसंदि कयो वेंदो आहे ऐं उहे ई फ़नकार वधीक मक़बूल थींदा आहिनि। इन ॾिस में जलाल चांडियो, माई भागी, ढोल फ़क़ीर, सोरा फ़क़ीर, अलन फ़क़ीर, फ़क़ीर अब्दुल गफ़ूर ऐं ॿिया उन रंग जा मशहूर फ़नकार आहिनि जिन सिंधी मौसीक़ी में वॾो नालो हवालो कमायो। यकीनन नौजवान सरमद बि उन्हनि ख़ुदादाद सलाहियतनि जो मालिक हो जंहिं उन्हनि फ़नकारनि मां भरपूर फ़ाइदो वरितो। सरमद जो राग पलटन, ताननि ऐं सलण सेखारण वारो राग कोन्हे, सिर्फ़ु खुलियल आवाज़ ऐं आसान रिदम वारो राग आहे, पर पोइ बि संदसि आवाज़ ऐं अंदाज़ में उहा दिलकशी आहे जंहिंसां हू सदाईं दिलियूं विंदराईंदो रहियो। सरमद खे लोक मौसीक़ी में ढोल फ़क़ीर, फ़क़ीर अब्दुल गफ़ूर पसंदि हूंदा हुआ ऐं जॾहिं त शाइरनि में शेख अयाज़, ज़ाहिद शेख, उस्ताद बुखारी, अदल सुमरो, अब्दुल गफ़ार तबस्सुम ऐं उन खां अलावा ॿिया काफ़ी शाइर पसंदि हुआ जिन खे हू कसरत सां ॻाईंदो बि हो। सरमद उहो ख़ुशि नसीब नौजवान रागी हो जेको स्कूलनि, कॉलेजनि, यूनिवर्सिटियुनि जे स्टूडेंट्स जो पसंदीदा रागी हो। पढ़ियल नौजवान शाइर ऐं ॻाइण हर मकतब फ़िक्र जो पसंदीदा फ़नकार पिणु हू बणिजी वियो। मीडिया जा नौजवान फ़नकार अक्सर सरमद सिंधीअ जे लहजे खे ॻाइनि था ऐं संदसि नंढे भाउ अहमद मुग़ल
त मक़बूलियत जा असुल अॻियां पोयां रिकॉर्ड बटोड़े छॾिया आहिनि सिर्फ़ु सरमत जे करे। सरमत सां आवाम ऐं इदारनि जी मोहबत जो इहो आलम हो जो मीडिया जो कहिड़ो बि चैनल हुजे सरमत हकियो तकियो मिलंदो ऐं अॼु बि हू कसरत सां वॼंदो रहे थो। संदसि ज़ात ऐं फ़न ते 2 किताब छपजी चुका आहिनि ऐं 4 किताब शायदि तयारु थी वियो आहे। सरमत उहो भाग सभाग वारो फ़नकार आहे जंहिं जीअरे मोहबतूं माणियूं त बादस मर्ग बि मोहबतूं माणियूं। बिला शक त तिन में इज़ाफ़ो थींदो रहियो आहे। रहमान मुग़ल उर्फ़ सरमत सिंधीअ खे जीवन घालण लाइ फ़क़ति 38 साल मिलिया ऐं 27 डिसंबर 1996 ते रहमान मुग़ल उर्फ़ सरमत सिंधी असां खां सिंध खां हमेशह लाइ मोकिलाए वियो। त इहो नसीर भाई मुख़्तसर तारुफ़ जेको सरमत जे बारे में असां अव्हांखे दोस्तनि खे ॿुधायो। नसीर मिर्ज़ा साहब पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं टेलीफोन लाइन ते समी बलोच साहब पाण सां गॾु आहिनि त आउं सम्झां थो ॻाल्हि ॿोल हुन खां ॿुधायां। साईं अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। साईं ख़ुशि आहियो? सभु ख़ैर आहे सर? अल्लाह जी महिरबानी सभु ख़ैर। साईं प्रोग्राम मेहरान जा रागी में आऊं पिया ऐं मूंसां गॾु नसीर मिर्ज़ा साहब आहे। असां ॿई तव्हांखे सलाम अर्ज़ु करियूं था साईं। वालेकुम अस्सलाम प्यारे नसीर साईं खे तव्हांखे सलाम ॿिन्ही खे सलाम। समी वालेकुम अस्सलाम ख़ुशि जो आबाद जो। साईं हाणे असां मेहरान जे रागी में जेके सिंध जा महान रागी आहिनि उन्हनि खे साईं उन जे बारे में उन जी शख़्सियत ते प्रोग्राम करियो पिया ऐं अॼु असां जेको प्रोग्राम करे रहिया आहियूं उहो आहे सरमत सिंधी रहमान मुग़ल जे हवाले सां साईं। जी साईं जी जी। त मूं तारुफ़ में नसीर मिर्ज़ा साहब खे ॿुधायो त उन जेको पहिरियों कलाम सिंह आयो हो उहा शाइरी तव्हांजी हुई। जी साईं जी जी बिल्कुलु। तुंहिंजी यादि जी वरी आहे वीर। तुंहिंजे यादि जी वरी आहे वीर। त उन साईं इन कलाम खां पोइ माना इहे खणी चयो त जेको सरमत जो सितारो जेको उरूज ते आयो आहे उन में तव्हांजी शाइरी जो वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे। इन बारे में सर तव्हां छा चवंदो? सरमत साईं ॾिसो हाणे नसीर साईं वेठो आहे असांजो रेडियो ऐं टीवी जे प्रोड्यूसरनि खे टैलेंट हंट हुजणु घुरिजे ऐं जेकॾहिं उन में नसीर जो तमामु सुठो हिकिड़ो किरदारु रहियो आहे नवनि फ़नकारनि जे हवाले सां जी। ऐं मूं बि काफ़ी हाणे उन्हनि दोस्तनि में सरमत सिंधी हिकिड़ो हुयो कंहिं ज़माने में उन घणियूं कोशिशूं कयूं मीडिया में पहुचण जे हिननि जे पर हू जॾहिं मूं वटि आयो कुझु ॿुधाई जीअं नसीर ॻाल्हि थो करे त शुरूआत में तुंहिंजी यादि जी वरिया वीर राति आई वई तूं न आहे कहीं चयो हिकिड़ी लोली एतिरी शयूं हिन ॿुधायूं जॾहिं त मां बिना देर जे खेसि रिकॉर्ड कयो। ऐं फ़नकार 2 क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ो असाई हूंदो आहे फ़नकार बि मीरासी। अलाह ताला हिननि खे पंहिंजो आवाज़ असां कयो भली सिखियल न बि हुजनि पर हुननि पंहिंजो दौरु पंहिंजो अहिड़ो उन्हनि खे जेको मिलियो त हुनजी सरमत सिंधी जी सदियुनि ताईं छाप सिंध जे फ़नकारनि ते ज़रूरु रहंदी जीअं किशोर कुमार एशिया में हुयोसीं। वाह 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 वाह। त सर हाणे तव्हांखे माना तव्हां सम्झो था त सरमत खां पोइ वरी हुनजो भाउ जेको आयो आहे उन में बि साॻिया कणा आहिनि या सरमत सरमत हो सर? साईं बिल्कुलु सरमत सरमत हो ऐं मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां त भाउ अहमद मुग़ल खे बि आणण वारो मां आहियां। मां सदन घर वञी करे अहमद मुग़ल खे वठी अचण में मुंहिंजो हथु हुयो। जी जी जी। ऐं मां इहो चवंदुसि त शेख हयात जे राह दिलि कंहिं वरिती आहे हिन भोई कई बि भरती आहे पर तव्हांजी ॻाल्हि वांगुरु फ़र्क़ु भली हुजे पर फ़नकार त पंहिंजी जाइ ते सुठो नालो अहमद मुग़ल बि कमायो आहे। हुनजो मैदान सरमत जे करे ठहियलु हुयो जंहिंजे करे सिंध वारा जीअं पूरी दुनिया में हिन जो इहो ॿुधो अथव। वाह साईं वॾी महिरबानी सर वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो सर जंहिंजो तमामु वॾो कंट्रीब्यूशन हो। मुंहिंजो ख़्यालु आहे त असीं समी जो ज़रूरु तस्करो कंदासीं छाकाणि त पाकिस्तान टेलीविज़न ते जेके बेदिल मसरूर खां पोइ नौजवान प्रोड्यूसर आया ऐं म्यूज़िक लवर आया सिंधी जी मौसीक़ी सां प्यारु करण वारा जेके सम्झू ऐं शाइर शेर खे सम्झण वारा मौसीक़ी खे सम्झण वारा उन्हनि में समी बलोच जो नालो इंतिहाई नुमाया आहे। समी जो कंट्रीब्यूशन जेको आहे ख़बर अथव छा आहे त हुन नई टहीअ जे शाइर अयाज़ गुल आहे अदल सूमरो आहे इवन नसीर मिर्ज़ा आहे ऐं असांजा ॿिया केतिरा ई नौजवान शाइर आहिनि जिन जी शाइरी खे हुन नए रंग सां नए ढंग सां नवनि आवाज़नि में पीटीवी तां मुतारफ़ करायो आहे। हाणे पीटीवी से ज़िक्र पाण कंदासीं बिल्कुलु इहो हिते ॻाल्हि करियूं था। वक़्तु आहे नंढड़ी ब्रेक जो उन खां पोइ वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। त दोस्तो वठूं था नंढड़ी साई उन खां पोइ वरी हाज़िर ख़िदमत थींदासीं प्रोग्राम मेहरान जा रागी में।